मिर्जी दुरूद पढ़ो मोहम्मद आलम थोड़ो जेको पोइते वेठा आहियो अॻिते अचो तमाम फ़हमीदा माण्हू सफ़ा पोइते वेठा आहिनि अॻिते अचनि अॻिते अचो सूरह मुजादिला मुजादिला साईं नवी साईं आमू सामू मुतरादिफ रखंदासीं बमुक़ाबिला मुजादिला बरवज़न मुक़ाबिला कंहिंजो मुक़ाबिलो थो थिए कंहिंजी भेटा थी थिए कंहिंसां तक़ाबुल थो पियो थिए उन सूरत जे अंदर अल्लाह वॾो हकीम आहे अल्लाह जेके आयतूं बि रखियूं आहिनि नी वॾी हिकमत जे अंदाज़ सां सूरह यासीन में आयतूं रखियईं हिकमत जे अंदाज़ सां सूरह मुज़म्मिल में आयतूं रखियईं पंहिंजे हकीमाना अंदाज़ सां सूरह कौसर में आयत खे रखियईं पंहिंजे हकीमाना अंदाज़ सां सूरह तौहीद में आयतुनि खे सजायईं पंहिंजे हिकमत जे अंदाज़ सां सूरह बकरा खे आयतुनि सां सजायईं हिन खे सूरह मुजादिला खे जंहिं वक़्तु हत्ता के सूरह हशर जे अंदर हशर बर्पा करे छॾियईं उहो बि इन जे करे त ताकि दुनिया जॾहिं क़ुरान खे पढ़े त अल्लाह पंहिंजे हबीब खे चयो अफला यतदब्बरून अल क़ुरान हिननि खे चओ त क़ुरान ते तदब्बुर कनि क़ुरान जॾहिं पढ़नि त क़ुरान ते तफ़क्कुर कनि अफला यतफक्करून अल क़ुरान क़ुरान ते तफ़क्कुर कयो अफला यअकिलून अल क़ुरान क़ुरान खे उन अक़ल जे मरहलनि खां गुज़ारियो क़ुरान का पढ़ण जी किताब नाविल नाहे क़ुरान सदन ते हाकिमियत करण जी किताब आहे क़ुरान जे अंदर वॾा वॾा इबरतनाक किस्सा रखिया अथसि किन किसनि खे अहसनुल क़सस सॾियो अथसि लेकिन क़ुरान शऊरनि खे उजागर कंदो आहे क़ुरान लाशऊर मख़लूक सां ॻाल्हाईंदो ई न आहे इन जे करे छहें लाले विलायत खां पुछो वियो क़ुरान खे केरु पढ़ंदो आहे हत्ता के मिंबर अबियस ते मस्जिद आज़म में कूफा में जंहिं वक़्तु हसनैन जो बाबो रौनक अफरोज़ आहे पुछंसि था या अली तुंहिंजे दुश्मन खे अल्लाह सज़ा कहिड़ी ॾिनी आहे मौला मुस्कुराए चए थो मुंहिंजे दुश्मन खे इहा घटि सज़ा आहे जो अल्लाह अकुल बि खसे छॾियो अथसि तदब्बुर बि खसे छॾियो अथसि तदब्बुर बि खसे छॾियो अथसि तफ़क्कुर बि खसे छॾियो अथसि इन जे करे जेकॾहिं अकुल हूंदुसि त गैरत हूंदसि अकुल हूंदसि त फ़तह कंदो अकुल हूंदसि त तलवार खे म्याण में रखी बि फ़तह कंदो इहो ई त सबब जो जॾहिं इस्लामाबाद जे फिज़ाउन में अली जा मुरीद पढ़ता हुआ जेडी वेंस जे सामूं बहस पई थिए त उन वक़्तु अब्बास इराक़ी अली जे उन नहजुल बलागा जो रेफरेंस ॾींदे करे चईसि असां आम क़ौम न आहियूं ॼट जा पुट तूं मूंसां छा ॻाल्हाईंदे असांजी केतिरी कुतुब में मां चईसि तूं असांखे मारींदे कीअं एटम बम असां वटि आहे ताक़त असां वटि आहिनि दहशतगर्दी असां वटि आहे ॾाढ असां वटि आहे ज़बरदस्ती असां वटि आहे हेॾो हिन चयसि अली असां वटि आहे हुसैन असां जरा कौम को बेदार तो हो लेने दो हर कौम पुकारेगी हमारे हुसैन यो मंजर ॾिसो आहे उन वक़्तु जंहिं वक़्तु ईरान जो वज़ीर ख़ारजा दुनिया जे आॾो वेठो हो हत्ता के ज़ाहिरी तौर दुनिया सम्झे पई त अमेरिका हिननि खे मारियो आहे लेकिन दुनिया खे ख़बर ई कान हुई हे राइटर आहे उन किताब जो जे किताब जो हिन नहजुल बलाग इन द लाइट ऑफ द नहजुल बलागा इन द क़ुरान जी रोशनी में हिन सैयद नवी शाह किताब लिखियो आहे द पावर ऑफ द नेगोशिएशन त दुनिया में मुज़ाकरे जी टेबल ते कीअं ॿिए जो दुश्मन जो कंध भॼबो आहे छाजे करे हुसैन जी भेण मुज़ाकराती अमल में जे वक़्तु करबला खां निकिरी मदीने ॾे हली आहे त यज़ीदियत जा पूरा टुकड़ा टुकड़ा करे छॾिया ऐं जेकॾहिं नौजवान वेठा आहियो मां चवां थो गूगल जो दौर आहे कंप्यूटर जो दौर आहे रुगो हीअं गूगल ते टच करे रुगो एतिरो लिखोसि द पावर ऑफ द नेगोशिएशन इहो दुनिया जे 80 यूनिवर्सिटियुनि में किताब पढ़ायो थो वञे त अली कीअं मारींदो हो मालिक अश्तर जे वसीले अली जॾहिं ख़त लिखंदो हो हीअं पूरी दुनिया खे दसे विझंदो हो होॾे हरामी शाम लश्कर कठा कंदो हो हेॾे अली अबू ज़रो कंबरो मिक़दाद सां गॾु वेही रुगो फ़िक्र अली जो जेको हूंदो हो उन फ़िक्र ते अली जी ताक़त हूंदी छाजे करे तव्हांखे इन अफ़कार जे मरहले ॾे वठी छो थो अचां छाजे फ़िक्र जॾहिं कबो आहे कॾहिं कॾहिं लफ़्ज़ परूणा पवंदा आहिनि लफ़्ज़ जाचणा पवंदा आहिनि पर लफ़्ज़नि खे पुरझणो पवंदो आहे
मां आयत एड़ी छेड़े वेठो आया, आयत एड़ी ऐं मूंखे अक्सर साईं नवी साईं भी चयो अक्सर ही हूंदो आहे, मूंखां पुछंदा आहिनि उनवान कहिड़ो आहे, मां चयो मिंबर ते ईंदो आहियां बतूल ॼाणे उनवान ॼाणे, पोइ जॾहिं ज़बानूं हिननि जे कंट्रोल में ईंदियूं आहिनि, चए लाले विलायत खां हिकु मौला हिशाम बिन हिशाम खां पुछे थो, हिशाम तूं दहरियनि सां बहस कीअं थो करे, मुंहिंजी अञा उन बहस में त तूं वेठो ई न आहे। चए लाल विलायत खे हथ ॿधी चए थो मौला तुंहिंजो दुश्मन अची थो वञे, मुंहिंजी गैरत जागी थी पए, पोइ असां क़िबला सरकार हुज्जत ख़ुदा इहो न ॾिसंदा आहियूं त आॾो वारो केतिरो पढ़ियल आहे, बसि असां इहो ॾिसंदा आहियूं तोसां इश्क़ आहे, असां तुंहिंजे दुश्मन सां ॻाल्हाइणु शुरू कंदा आहियूं। चई लाल विलायत चयसि ख़बर अथई जॾहिं असांजा हुबदार असां जेके दुश्मन सां ॻाल्हाइणु शुरू कंदा आहिनि त उन्हनि जे ज़बान ते रूहुल कुद्स वेहंदो आहे ऐं ॻाल्हाईंदी ज़ाहिरी हिननि जी ज़बान आहे, असुल रूहुल कुद्स ॻाल्हाईंदो वेंदो आहे, उहो रूहुल कुद्स जंहिंजे लाइ अल्लाह शबे क़द्र में चयो आहे इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र, लैलतुल क़द्र खैरु मिन अल्फ शहर, ऐं मौला जन फरमाइनि था उहा लैलतुल क़द्र असांजी ॾाढी आहे, जिथे बि केरु बतूल जे बच्चनि जो ऐं उन्हनि जे दिफ़ा लाइ ईंदो आहे त ज़बान हिन जी हूंदी आहे, ॻाल्हाईंदो केरु ॿियो आहे। तमाम नौजवान दुनिया बदलजी वई आहे, नौजवान इश्क करे थो आले मोहम्मद सां, नौजवान अची वियो आहे दर हुसैन ते। ऐं ही तव्हांखे ॾसियां अॼु हिन मजलिस जे लाइ केरु केरु सिकंदो आहे, हितां पाण थोरो ई आया आहियो, मथां कंहिंखे ज़हन में हुजे अयास कुमी पढ़े थो हिन जे करे मजमो अची वियो आहे, मथां अयास कुमी खे बि मथे में इहा हवा हुजे त मुंहिंजी खिताबत एॾी भली आहे माण्हू मूं ते था अचनि, न मुंहिंजो असरु आहे न के बानी जो असरु आहे, बसि करमा करीम करबला जी मां जो इन जे लाइक़ु सम्झो अथई। ऐं हीअ रुॻी ईअं ॻाल्हि न आहे, क़ुर जे आयतुनि मां साबित करे ॾींदोमांव त हुसैन जे तॾे ते बतूल कीअं घुराईंदी आहे। ही तव्हांजो अचणु हिते वेहणु छाजे करे, इहा हर हिकु असांजे शिया आलिम अकाबिरीन जो फ़ैसिलो आहे, छाहे चई लाले विलायत जो बि फ़ैसिलो आहे, कुल अर्ज़ करबला जिथे हुसैन जो तज़किरो थिए हालाणी न सम्झजाए, सवाब हे जेको लिखंदा न हालाणी जी इमाम बारगाह जो न लिखंदा, बैनुल हरमैन जो लिखंदा। ऐं आयतुल्लाह बहजत बि चयो त जॾहिं मजलिस हुसैन में चओ शिरकत करण जे लाइ वञो, वॾे में वॾो आरिफ फ़क़ीह आहे, हिन लिखियो आहे त जॾहिं मजलिस करीम करबला ऐं सुल्तान करबला में कदम खणंदा वञो, केरु पुछे काॾे था वञो त इहो न चइजोसि इमाम बारगाह, इहो चइजोसि करबला था वञो। इरफान ऐं इश्क जे मरहले में मूंखे अॼु सम्झाइणो हिन आयत जो पहिरियों लफ़्ज़ आहे, बाक़ी लफ़्ज़ टू लफ़्ज़ सफ़र कंदासीं। अल्लाह चयो ला तजिद, हाणे तजिद जी मूं वटि लफ़्ज़ कोन जो मूं वटि सिंधी लफ़्ज़ मूं वटि छा, ही क़ुरान लिसानुन अरबियन में आहे, सैयद क़ुरान जो मौजो वॾो कहिड़ो आहे, जंहिं बतूल जे बाबे सां चवनि पिया आयत तूं थो ठाहे, बस आयत जॾहिं ठही आई त बतूल जे बाबे जे दुश्मननि चयो मा हाज़ा कलामुन बशर, वाक़ई जेको कलाम आहे इहो बशर जो नथो लॻे, बशर हाणे जॾहिं अरब वेही सैयद इहो चवनि त ही कलामी बशर न आहे त पोइ अयास कोई कान तर्जुमो करे सघंदो, बसि चए लाल विलायत जो दर खड़कायुमि मौला ही क़ुरान बशर जो कलाम न आहे, तव्हां त लिसानुल्लाह आहियो न, तव्हां त वजहुल्लाह आहियो न, तव्हां त ऐनुल्लाह आहियो न, तव्हां त जंबुल्लाह आहियो न, तव्हां त रूहुल्लाह आहियो न, पोइ तव्हां त हुन जा मिज़ाज सम्झंदा आहियो न, बसि काइनात में सैयदो नाज़ कजो चोॾहनि जे मकतब ते हुसैन इब्न अली खां वठी महदी ताईं ही नाज़ करे घुमजो त क़ुरान जी लैंग्वेज अगरि केरु सम्झी सघे थो
त उहो सिर्फ़ बतूर जो घराणो आहे। तॾहिं त क़ुरान आंगुर खणी हिननि जे दर ते सूरह आले इमरान में ऐलान कयो वमा यअलमु तअवीलहु इल्लल्लाहु वर्रासिखून फिल इल्म। क़ुरान चए थो सवाइ रासिखून फिल इल्म खां सवाइ को बि क़ुरान जी बुनियाद तावील जो माना मक़सद न आहे। क़ुरान जी बुनियाद खां जेके वाक़िफ़ हुजनि, क़ुरान जी असलियत खां जेके वाक़िफ़ हुजनि, उहो घराणो केॾो न अज़ीम ऐं अज़मतुनि वारो घराणो हूंदो। छा त नहजुल बलागा में रासिखून फिल इल्म जी तशरीह कई आहे। नौजवानो हसनैन जे बाबे मौलाए कायनात मौला जन फरमाइनि था ऐनल लज़ीन ज़अमू अन्नहुम रासिखून फिल इल्म। उहे किथे हिन जेके ज़अम में हिन, गुमान में हिन, वहमतन ख्याली पुलाव था पिया खाइनि त को इल्म उन्हनि वटा काज़िबन कूड़ा आहिनि। छो बाबुल इल्म माया मदीनतुल इल्म मुझो रसूल आ। इल्म जा दरवाज़ा असां आहियूं, असां दावा कई आहे। पुछो पुछो असां खां पुछो। काइनात में के अहिड़ी दावा ई न कई आहे जेको अहिड़ी दावा करे त इल्म खे मां ॼाणंदो आहियां। तजिद जी माना सम्झायां थो, तवजो कजो। छा जे करे ॾाढो मरहलो आहे, फौरन करबला में पहुची वेंदासीं। न तजिद लफ़्ज़ था हाणे तजिद लफ़्ज़ जी माना तफ़सीरुल क़ुरान बिल क़ुरान। चई लाल विलायत फरमायो असांजे हुबदारनि खे चओ त क़ुरान खे क़ुरान जे आयतुनि सां माना करे सम्झिजो ऐं उहा अहसन तफ़सीर आहे। इन जे करे उन रविश ते अची करे जेकी चई लाल विलायत ताजदारे इमामत जे उन चही कड़ी जॾहिं ऐलान कयो आहे त क़ुरान खे जवाननि खे आयतुनि सां। हाणे तजिद जो पहिरियां पहिरियां हिकु ख्वाब ॾिठो हो पीउ पुट सां हाल थो ओरे। छा थो चए या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम। पुट मां ॾिठो आहे निंड में। छा अन्नी अज़बहुक फंजुर। हिकिड़े वर्ड जे लाइ माना थो कयां, ॾिसजो उसलूब ऐं तरीक़ेकार। तवज्जो कजो, मां के वर्ड खे थो पियो सम्झायां, उन वर्ड खे सम्झाए। अॼु हिन मजलिस जी रात में वियुसि त हुसैन जी सफ़े अज़ा सम्झाई वेंदुसि, पोइ सम्झंदे केॾो अज़ीम आहे। ज़हन में सॼो खाको रखजांइ। बहितरीन उस्ताद जेको हूंदो आहे इज़ीली आसान करे शागिर्द खे लेक्चर ॾींदो आहे। हाणे ॾिसो पीउ चयो पुट खे, पुट मां राति ख्वाब ॾिठो आहे, माज़ा तरा तुंहिंजो ख्याल छा आहे? चएसि नी मालूमात इहा आहे, मुंहिंजो अकुल ही थो कमु करे। न पुट इहो जवाब चएसि तो काले यार फिल मातो मर बाबा इहो ख्वाब न थई। चे छाण बि आहे न, इहो ख्वाब न थे। हाणे छाणी थो इस्माइल हणे छाणी कहिड़ी थो हणे काले यार बाबा अंजाम दे। पी थो पुछे छा खे ॾियां, नथो चएसि त ख्वाब खे, चएसि तो मातो मर जेको अमुर थियो अथई। अमुर जे आॾो छा कबो, अमुर अची वञे। हाणे लफ़्ज़ तो चएसि, चएसि तो सतजुदनी वजद वारो लफ़्ज़। अल्लाह चयो को बि न पाए सघंदो, सिंधी वटि मां मजबूरी आहे त इहो। लेकिन ही छा थो चए अमुर थियो अथई सतजुदनी पाईंदे मूंखे इंशा अल्लाह मिन साबिरीन। जिथे तजिद लफ़्ज़ ईंदो आहे उते इंशा अल्लाह बि ईंदो आहे। माना मज़बूत थियणो पवंदो आहे। पाईंदे मूंखे विजदान माना छा गैरत, विजदान माना ज़मीर, विजदान अकुल खपी थो सघेव। वॾा वॾा मुफ़क्किर मां विकामदे ॾिठा पर को गैरतमंद विकामदे न ॾिठो। को ज़मीर बाज़मीर विजदान सलबो आहे ज़मीर जे नाज़िक चैलेंजिंग जे कैफियतुनि खे। चएसि तो कटिजी वञा सतजुदनी इंशा अल्लाह मिन साबिरीन।
विजदानी कैफियतुन मां जॾहिं इस्माइल जो गुज़र थींदो इंशाअल्लाह रब जी मदद बि गॾूंदी मूंखे बि साबिरनि मां पाईंदे। माना तजिद लफ़्ज़ अहिड़ो आहे जेको अल्लाह सां बि रलाए छॾींदो आहे, साबिरनि सां बि गॾु करे छॾींदो आहे। हाणे तजिद अञा हाणे ही सम्झी वियो मां ॾाका बा ॾाका चढ़ंदो थो अचां। माना विजदानी कैफियत आम बंदे ते न चढ़ंदी आहे, ही मक़ाम में नबूवत आहे। विजदानी कैफियत मक़ाम में नबूवत आयत ते पोइ ईंदुसि। हाल पहिरें लफ़्ज़ ते थो ही आयत वञी सूरह साफ़ात में 102 नंबर आयत आहे, खोले नौजवान पढ़ो, मोबाइल में टच करे पढ़ो, चेक कयो त मां कहिड़ी कैफियत मां गुज़रियो आहियां। क़ुरान बीठो थो चए इस्माइल कुसण वक़्तु पीउ खे थो चए मुंहिंजी गैरत मुंहिंजो साथ ॾींदी, मुंहिंजी हिम्मत मुंहिंजो साथ ॾींदी, मां चूं चरां न कंदुसि। ऐं जॾहिं मां कुसी वियुसि त पोइ मां साबिरनि में थी वियुसि। विजदानी कैफियत में तस्लीम थियणो पवंदो आहे। तस्लीम थियण खां बाद पाण खे कोहराइणो पवंदो आहे। कोहराइण जी मंज़िल खां बाद साबिरनि जी मंज़िल मिलंदी आहे। हाणे ॿी मंज़िल क़ुरान सूरह ज़ुहा में अल्लाह मुस्तफ़ा खे अलम यजिदक यतीमन फ़आवा। अल्लाह तो चए विजदान मुंहिंजो बि मक़ाम आहे, हुते इस्माइल जो मक़ाम आहे। हाणे सम्झो विजदान कंहिंजी कंहिंजी मिल्कियत आहे। इस्माइल जी मिल्कियत विजदान। बतूल जे बाबे सां जॾहिं अल्लाह थो ॻाल्हाए अलम यजिदक यतीमन फ़आवा, जॾहिं असां तोखे यतीम पातोसीं मां रब। अल्लाह जो कहिड़ो विजदान हूंदो, अल्लाह जी अलाए कहिड़ी कैफियत हूंदी, अल्लाह कहिड़ी मरहलनि मां गुज़रंदो हूंदो। बस मुस्तफ़ा खे चए थो जीअं तोखे मां विजदानी कैफियत में यतीम पातो त मुंहिंजी किबरियाई जा एहसासात अॻिते वधिया। मां चवां पियो तोखे कीअं संभालियां, फ़आवा मां अबू तालिब खे अॻिते वधाए चयो तूं पालेस त मां नाज़ कयां, मां पालियो आहे। हैदरी सब मिली नारे हैदरी। तव्हांजे मां इल्मी ऐं कैफियत तव्हांजे इश्क अहल बैत जे चेहरनि खे ॾिसी ईअं थो अचां ॾाकणनि ते, वरना मूंखे सवली तकरीर बि करणी ईंदी आहे। पर तव्हांजो इश्क ॾिसां थो, छो जो करीमी करबला जे हिन ॾींहंनि में इश्क अहल बैत शयुनि जे लाइ हाणे ज़हन में रखिजो। असां वरी सम्झो असां वेराए शयूं बाबा उर्स हुननि जो मातम असांजो, विजदान सूफ़िन जो। वॾे लफ़्ज़नि सां रांदि कई आहे। हाणे इहो वॾो इन लफ़्ज़ ते कंट्रोल सूफ़ी कई वेठा आहिनि। बाबा साईं मुर्शिद विजदानी कैफियत में वजद में अची वियो न, वजद मिल्कियत अल्लाह जी, ॿी मिल्कियत अंबिया जी। अलम यजिद का यतीम अल्लाह अलाए कहिड़ी वजद में अची वियो जल्दी में फ़आवा रसूल के पंहिंजी पनाह में रखियो। चए लाले विलायत का पुछो भी मौला पनाह कंहिंजी, अल्लाह हिर त कोन लई आहे। जे अबू तालिब जा हथ अल्लाह जा हथ। विजदानी कैफियत में जॾहिं वजद में अची वियो न तॾहिं फना फिला थींदी आहे, तॾहिं केर कंहिंखे न ॾिसंदो आहे, कटिजी वञा को मसलो कोन्हे। करबला सॼी विजदान आहे, उहे विजदानियत ते बीठी इन जे करे ॾिसी करे चनि पिया या सुयूफ फखुज़ूनी तलवारो अचो। तलवारुनि सां मुक़ाबिलो सोली शइ हुई छा? हाणे विजदान हाणे सफ़ा मंज़िल ते चढ़ी आयो आहियां। हर अज़ादार हर मातमी हर हुबदार खे इहा ख़बर आहे करीम करबला सुल्तान करबला नौके नेज़ा ते कहिड़ी सूरत पढ़ी आहे। वाह वाह
माशाल्लाह। सूरह कब छो पढ़ी थी? सूरह यासीन ने पढ़ी। यासीन वल कुरान अल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तकीम, जंहिंमें नाने जी सरदारी जो ऐलान थस। हर जगह ते पाण भी खुतबा ॾींदो थो अचे। या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला, सूरह मुज़म्मिल पढ़िया। सूरह यासीन में कुछ शयूं हिन विजदान जी जेका असां सूफ़ियुनि खे हिसो कयूं आहे। तालिब मतलूब हिक नबी हिननि जी शख्सियत खे ॾिठो, किथे ॾिठई? कूह तूर सीना ते। मां जेकॾहिं ॻाल्हाइण ईंदुसि साईं नवी साईं सां, साईं अबरार साईं सां, साईं बाबर साईं सां, उते जेको ॿियो को वेठो हूंदो ऐं साईं वारा हुनजी इज़त कनि, मां चवंदुसि हुन सां रिलेशन रखां। ही मशहूर हो त हज़रत मूसा अल्लाह सां कलाम कंदो। ये सिर्फ शिया अक़ीदो न आहे, अहले सुन्नत जा ॿाहिरि बि चवनि था हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम। थकिजी पिया त न आहे? सलवात पढ़ो मोहम्मद आले में। सलवात पढ़ण सां मूंखे एहसास सां थोरो बि थकावट जो ॾींदो त मां ख़ुदि थकंदो। तव्हां अंदाज़ो लॻायो, हज़रत मूसा पियो अल्लाह सां ॻाल्हाए, उते मक़ाम पियो ॾिसे, मक़ाम पियो ॾिसे। मां ॻाल्हायां थो, मां कलीमुल्लाह मशहूर आहियां, मुंहिंजो मक़ाम त को कोन्हे। उते ॿिया मक़ाम बि ॾिठई। तराज़ी है ना? हाणे मूंखे ॿुधायो, हक़ जो मर्तबो वॾो या अल्लाह जो? तमामु हाणे साईं खे ई तराज़ी थो हथ में ॾियां। हेॾो अल्लाह बीठो आहे, हेॾो हक़ बीठो। हक़ तूं काॾे वेंदे? चए थो अलीयुल माल हक़। वल हक़ माल। अल्लाह तूं काॾे थो वञे? अल्लाह तो चए इन्नल्लाह मअस साबिरीन, मां साबिरीन सां गॾु आहियां। हुसैन सैयद साबिरीन। वेझो खणी आयो आहियां। हाँ जी, नंढड़े बचपन में ॿार तरण न सिखंदा न, पोइ मां हीअं वठी तरण पीउ जॾहिं सेखारींदो, हे त सोलो आहे, हे केतिरो सोलो खणी आयो आहियां। इते छा मंजिल हूंदी? अली हक़ सां बीठो आहे, ज़हरा जो लाल केॾो मथे बीठो आहे। छो हुसैन सैयद साबिरीन, साबिर न आहे। अल्लाह तो चए इन्नल्लाह मअस साबिरीन। इहो ई सबब आहे त हुसैन जो अज़ादार जहन्नम न वेंदो। जेको हुसैन सां गॾु आहे न, उन सां अल्लाह ख़ुदि गॾु। सुभान अल्लाह। जॾहिं चंद आयतूं सूरह कहफ जूं तव्हां बि पढ़जो, हीअ कैफियत नबियुनि ॾिठी। ॾिसो, मां तव्हां का तकलीफ़ नथो ॾियां त नारा हणो, हीअं कयो, दाद ॾियो। मां चवां थो तव्हां इश्क तव्हांजे सीने में लाहे कब्र ताईं मुस्कुराईंदा रहो। चवंदो पंहिंजो पाण खे चवंदो अहिड़े हुसैन सां गॾु आहियूं, जिंजो अल्लाह जी किबरियाई में हीअं नाज़ आहे। कायनात में नबूवत खां वॾो मनसब सब्र आहे। सब्र छा खे सब्र आहे? तेरे तो इनके सब आयत है। सब्र माना तहां भी रहनुमाई कयो। सब्र माना मां सब्र माना सहपन आहे। सब्र माना बर्दाश्त ना है। ये की डिक्शनरी में माना तहां जे तरफ तर्जुमानी। सब्र माना एड़ी इस्तकामत टुकड़ा टुकड़ा थी वञा, हटान।
साबित कदम जंहिंमें अल्लाह तो चए साबित कदम थी व युसब्बित अक़दामकुम तुंहिंजे पेरनि खे बि मां मज़बूत कंदुसि। अल्लाह हथ छो न चयो व युसब्बित एदीकुम अक़दामकुम तर्जुमो कयां त घणनि मुफ्तनि जा घर किरी पवंदा। कुरान ये थोड़े एडो सोलो थोड़े या जो हर के समझ में ए हिन्नना ही आयतूं पढ़ी सैयद अली मौला मिंबर ते चवंदो पंहिंजा फज़ाइल पढ़ा त हे दीवाना थी वेंदा। अंदाज़ो लगायो दुनिया अञा अली ॿुधो ई कोन्हे अचण त ॾे इमाम ज़माना खे अयास कुमी डिॼी सघे थो हुन खां ओड़े पाड़े वारे खां मसलतो करे थो सघे हुकूमत जे कानूननि जे पाबंदियुनि में थो अची सघे लेकिन महदी जॾहिं काबे ते अब्बास जो अलम लहराईंदो कंहिंखां बि न डिॼंदो। नबिन पंहिंजी नबूवत खे छॾियो अॻिते हाणे अली ऐं हुसैन जे नौकर जो मक़ाम ॾिसो सभिनी रवा शिया कुतुब में आहे त ख़िज़र अली जे गुलामनि मंझां हिकु गुलाम ख़िज़र ज़िंदा नबी ठीक हाणे ख़िज़र वटि अचे थो हज़रत मूसा चेस तो काल लहू मूसा हल अत्तबिउक ख़िज़र मूंखे पंहिंजी तालबी में वठंदे अञा तर्जुमो कयां इत्तिबा मूंखां इत्तिबा कराईंदे इत्तिबा मक़ामी रुबूबियत अच मौलवी फतवा ॾे मूसा ते छो जो असां इत्तिबा चोॾहनि जी कयूं त असां काफ़र असां मुशरिक हिते नबी थो चए छो जो हे था चवनि इत्तिबा आयत में लिखियल आहे त मुस्तफ़ा खे बि अल्लाह थो चए कुल अन उत्तबे इल्ला मा यूहा असां मोहम्मद जेकी तो वही कई आहे उन जी तूं इत्तिबा कजांइ। हाणे वही थींदी आहे रब जी ऐं मूसा क़ुरान जे सूरह कहफ में ख़िज़र खे तो चए मूंखां पंहिंजी इत्तिबा कराईंदे कहिड़ो अज़ादारो मोमिनो 5 मिंट तवज्जो कजांइ बाक़ी तुंहिंजी मर्ज़ी आहे दाद बि न ॾे हथ बि न खण कंध बि न लोड रुगो ॿुध हिननि जो फज़ाइल मां जेकी हिननि जे दर ते पिनियो आहे उहो इहो चयो मूंखे दाद ॾींदे छा कंदो हिननि जी मोहबत लही वञे हेॾे जेकी अॻ में हुन लाथी तूं पंहिंजे वस में ई न आहे हे रिमोट कंट्रोल होॾे आहे हे तव्हांजो घरों निकिरो था न हे त पखो हुजे रिमोट वारो हणंदोमांसि बंदि थींदो न हे जेके अज़ादार वेठा आहियो था पाण थोरो ई आहियो अल्लाह तो चए उलाइक कतब फी कुलूबिहिमुल ईमान हिननि जे दिलनि में मां ईमान लिखियो आहे। जॾहिं अली ऐं हुसैन जी ॻाल्हि थींदी हिकिड़ी माई जा लाल आहिनि जो घरनि में वेहनि मां रिमोट कंट्रोल स्टार्ट कंदुसि नंढा बि घरनि में निकिरंदा वॾा बि घरनि में निकिरंदा सभु अची अब्बास जे अलम जे हेठां वेहंदा। हाणे छा थो चएसि क़ुरान थो चए मां लफ़्ज़ बल लफ़्ज़ ज़िमेदार चेस तो हल अत्तबिउक इहो अंदाज़ सिर्फ़ करबला में हुर जो हली तौबतन छा मां जी तौबह क़बूल थींदी मूसा ख़िज़र खे थो चए छा मूंखे पंहिंजी इत्तिबा में वठंदव मां सभिनी आलमनि खे थो चवां अचो मूंखे हथ वठो मुंहिंजी मदद कयो मूंखे सम्झायो नबी उम्मत ॾे वियो आहे हिन उम्मतीअ में छा ॾिठो अथई
जो हिन खे तो चए कूहे तूरे सीना ते व्यासे तॾहिं त इमाम ख़ुमैनी जॾहिं इन पूरे मंज़र खे ॾिठो त चई बेखाले लबत यार दीदम दूस्त गिरफ्तार शुदम अज मस्जिदो मदरसे बीज़ार शुदम जॾहिं तुझे चप जो तिर ॾिठुम उन तिर मुंहिंजे अंदर खे एॾो मोहे विधो जो मस्जिद ऐं मदरसे खे बि बेज़ार थियासे चयोसीं रुगो तुंहिंजी महफ़िल में वेठा हुजो। शेर इमाम ख़ुमैनी पढ़ियो आहे कि एतिराज़ करणो हुजे त सारे इमाम ख़ुमैनी वारनि सां ॻाल्हाए इहो शेर कढाए छॾे मूंखे एतिराज़ हाणे अॻिते थो अचे। मूसा खां ख़िज़र पुछे थो असां ख़ुदि तुंहिंजी रयत आहियूं असां में कहिड़ी शइ आहे ही तूं अलाह सां ॻाल्हाईंदो आहे मुंहिंजो मुरीद कीअं थो थिए मां जो हिते कंहिं ॻोठ में वञी कंहिं फ़क़ीर जो मुरीद थियां त सभु शिया चवंदा पिटियल कुंभ में छो पढ़ियो माल इमाम विञाए आयो हिनखे इहो ई पाण ते तओ घुमाइणो हो त पोइ कुंभ छो वियो। अशरा खपनि छो जो क़ुर में वॾे में वॾो तस्करो हज़रत मूसा जो वॾे में वॾी अल्लाह किस्सा जनाब मूसा जा कया आहिनि। मां छाट ॾिठो क्या पुछेसि तो ख़िज़र साईं असां ख़ुदि तव्हांजा मुरीद आहियूं असां में छा ॾिठो अथसि चएसि तो अला अन तो अल्ले माने तोखे इल्म मिलियो मिम्मा उलिमत रुशदा जेको तोखे हिदायतुल वारो इल्म मिलियो उहो मूंखे पढ़ाईंदे। ये जो आम तर्जुमो है असली ये तर्जुमो न थी असल चाहतो तो चए लाले मिलाद खां पुछो वे मौला रुशद शाखे सडबो आ मौला जन फरमाइन था त रुशद उन लफ्ज़ खे सडबो आ जिथे मालिक जी बंदो बगावत न करे सके ऐं हुन जी बगावत खां सिर्फ हुसैन जो रस्तो जंहिंमें मां हुन जो बागी न थी सघां हुन जे आॾो चूचरा न कयां साईं चईसि न बिस्मिल्लाह हिते त को बि अचे पंहिंजो ॿार मदरसे छॾण असां आलिम मिठाइयूं विराईंदा आहियूं साईं दीनदार थी वियो साईं घटि में घटि औलाद खे असांजी दर्सगाह में त छॾण आयो आहे सैयदो मूंखे ॿुधायो आॾो जवाबु छा थो चएसि चएसि थो काल इन्नक लन तस्ततीअ मइय सबरा तूं सब्र वारी यूनिवर्सिटीअ में दाख़िला वठण जे क़ाबिल नबी खे तो चए ख़िज़र क़ुरान में तो जो मेयार ही कोने हाणे अची हुसैन खे मूसा सां मिलाए हुसैन सैयद साबिरीना जेको हुसैन जे बाबे जो नौकर उहो मार गुज़ीरो कयूं बिठो नबी जो लन तस्तती यमय सबरा तो में कुव्वत ही काने त सब्र जी यूनिवर्सिटी में शागिर्द नबी सां तो ॻाल्हाए नबी तो चएसि मूंखे सब्र वारी यूनिवर्सिटी जो शागिर्द कर जे यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर हुसैन हाणे कॉलेज समझाया हू तो चएसि तूं इन फैकल्टी जे अहल ही ना आहे हाणे वाह वाह न कजां तां ना तो ॻाल्हायो ज़वारा में करबला वञे तो केॾो खुश नसीब आहे हुते नबी रिक्वायरमेंट से न थाला हाणे वनी करबला में भी हुसैन जी जरी जे आडो या गवाही देई हुसैन मौला के यो चए मौला मुखे केड़ा पर लगल है तो ख़िज़र नबी मोटाया तू असा के घुराए ये नकर रगड़ियो न जमीन ते भी तभी हुसैन जो यो थोरो न थालाए सकूं जिथे नबी मोटी वजन उते मु जड़ा गुनाहगार हुसैन
हाणे नाज़ुक मरहल ते खणी आयत आहे क़ुरान में काल चयाईंस हज़रत खिज़र इनक इशारो बि न डायरेक्ट थो करेसि जंहिं वक़्तु फर्स्ट पर्सन ऐं सेकंड पर्सन आम्हूं साम्हूं ॻाल्हाइनि न उन वक़्तु गुफ़्तगू में वॾो टाक में मज़ो ईंदो आहे डायरेक्ट थो चएसि इनक तूं लन तस्ततीअ कंहिं बि सूरत में तो में ताक़त ही काने इस्तिताअत ही काने मैं सबरा जे साबिर यूनिवर्सिटी जा असां शागिर्द आहियूं तो में वा कुव्वत ही काने तो ते एडमिशन वठी सघे अमीर कायनात जो दुआ कुमेल में जुमलो थो सबर तो अला अदाबी फकैफ अस्बिरु अला फिराकी मां तर्जुमे ने नथो अचां बस इहो इशारो कयो छो जो आयत में ही आहे खिज़र चएस थो वकैफ तस्बिरु अला मा लम तुहते बिही खुबरा तर्जुमो आयत जो इहो आहे तुंहिंजे इल्म जो अञा वितो ई कोन्हे तुंहिंजे इल्म में अञा ताक़त ई कान्हे जो तूं सब्र वारनि सां गॾु बीही सघे वाइदो छा कयो तजद लफ़्ज़ तर्जुमा काल हाणे मूंसां जवाब थो काल सतजुदनी एडमिशन वठी ॾे हुसैन वटि सतजुदनी वॾी कोशिश कंदुसि ज़मीर जे तंदुन खां पंहिंजे नबूवत जे मक़ाम जी गैरत खां बीही करे अल्लाह खे ॿाॾाईंदुसि इस्माइल बि चयो न इंशाअल्लाह मिन साबिरीन मूसा बि चए थो सतजुदनी इंशाअल्लाह साबिरा मां कोशिश कंदुसि कटजी वञा कटजण क़बूल मूसा कंदो मूंखे अचण त ॾियो न मूंखां इस्यान न पाईंदे छाजे बारे में वाह जो कुरान न हुजे हाल सही हाल बेद के केर मने ही कोना ये दुश्मन चोडन जो मोह शामे आ ये कुरान हर हर हिनन ते ये घोर तो हिन ते मूसा तो चए भला मूसा जो पांजो कुर्बानी घटे मकाम घटस ई केड़ी केड़ी इन जे करे इन दर ते जॾहिं अचे न पुटनि लाइ ईंदो कर न पैसनि लाइ ईंदो कर न जन्नत लाइ ईंदो कर हिते नबी बि आया बसि हुसैन पंहिंजो करे हाणे हे ज़मानत थो ॾिस चएसि थो वला असी लक अमरा लक जुमिलो आहे लहू नाहे न त मूंसां चएसि न मां तुंहिंजे रब जे अमुर जे आॾो इस्यान न कंदुसि खिज़र तुंहिंजे अमुर जी हिकिड़ो आहे खिज़र जो अमुर ॿियो आहे रब जो अमुर ऐं रब जे अमुर जे लाइ जॾहिं 14 खां पुछियो वियो त 14 चयो नहनो अमरुल्लाह अल्लाह जा अमुर असां आहियूं हाणे हिते अंदाज़ो लॻाए वञे जिथे मूसा बि आजिज़ लॻो वेठो आहे दरे खिज़र ते त मूंखे साबिरनि ॾे वठी हल मूंखे उन जॻह ते अॼु जो अज़ादार उन हुसैन जे दरवाज़े ते वेठो आहे सब्र बि इन अंदाज़ जो आहे इस्तक़ामत बि अज़ादारो इन अंदाज़ निकतल हुसैन सफ़र राति ते मां साहिब खे छॾियोसि जीअं फज़ाइल खे हलायां थो पियो तरतीब सां मसाइब भी ईअं मरहला बरहला हालत मोकिलियो हई न मज़लूमनि ॾे मां चयो शीयनि ॾे न मोकिलियो राति जेकॾहिं मुंहिंजो मसाइब जो जुमिलो जवाननि खे अज़ादारनि मातामिन खे यादि हुजे मां चयो बेपहच मज़लूमनि ॾे पंहिंजे घर जो इज़तदार फ़र्द
ख़त में कूफे वारनि खे सैयदो मातामी अज़ादारो लिखे थो, मां तव्हां ॾे पंहिंजे घर जो इज़तदार फर्द मोकिलिया थो। इहो जुमिलो अफ़ज़ल तरीन फर्द थो मोकिलिया। इहो छो लिखियईं? रिश्तो हुन सां कबो आहे या हेसी जेसी हुजे या पाण खां वधीक हुजे। न्याणी जेके ॾिए न उन न्याणे जी इज़त कंदो कर। इन ख़त में हुसैन सम्झावई थो त न्याणे खे कॾहिं बि बेइज़ती न कंदो कर, छो जो धीअरूं तुंहिंजे आसरे ते विधियूं आहिनि। हुसैन ख़त में जंहिंमें रियासतुनि ॾे ख़त थो लिखे उन में बि चए थो त मुस्लिम बिन अकील असांजे घर जो इज़तदार फर्द आहे। बसि कूफे में पहुतो मोमिनो, इस्तक़बाल थिया मुस्लिम जा, निमाज़ूं पढ़ियूं वयूं, उहो लम्हो अची वियो सैयद परदेस में अकेलो थी। जेके कल मौला पिया सदनसि अॼु पाणीअ जो ढुक नथा ॾियनि। सैयदो को सैयद के मुरीद वटि मोहताज थी दर ते अॼु न वेही, या दुआ थो घुरां। हुसैन जो सफ़ीर जॾहिं मुरीदाणी जे दर ते वेठो हो त हुन दर अंदरां चयसि केरु आहीं? असांजे दरवाज़े ते वेठो, तोखे ख़बर न आहे मां हुसैन जी मुरीदाणी आहियां। असांजे दरवाज़े ते गैर मर्द न आहिनि वेहंदा, उथी वञे था। चयसि मां उञायल आहियां। चए वे तोखे पाणी पियारियां थी, इहो बि मूंखे करीम करबला जो, सुल्तान करबला जो, बतूल जे लाल जो हुकुम आहे, पाणी पियारीसि। पाणी पियारण खां चयसि हाणे त वञ। चई काॾे वञा? चई जाॾूं आयो। चई पंधु ॾाढो परे आहे, मुंहिंजो वतन ॾाढो। किथां जो? चई मदीना महला बनी हाशिम। चई हुसैन इब्न अली खे सुञाणींदो? छा मुकालिमो हूंदो? मुस्लिम ॾिसी करे चएसि थो मुस्लिम बिन अकील खे सुञाणींदी? मोमिना ॾिसी करे चएसि थी उहो असांजो सरदार आहे। चएसि उहो लुटियल मां आहियां, उहो मुसाफ़िर मां आहियां। चएसि बिस्मिल्लाह रहमान रहीम। दरवाज़ो अज़ादार खोलियईं माता में, अची वेहारियसि। अदराज जो मुसल्लो विछाईं निमाज़ तहज्जुद जे लाइ। अचानक दुश्मन जे घोड़नि जे टापनि जा आवाज़ कननि ते पिया। मुस्लिम मुसल्ले खे वेड़ियो। मोमिना अची चयसि नहीं, तुंहिंजा दुश्मन आहिनि, मां हिफ़ाज़त कंदा। हिकु जुमिलो अज़ादारो ॾिसी करे जनाब मुस्लिम चएसि थो असां सैयद गैरतमंद आहियूं। असां कंहिं बि क़ीमत ते के शरीफ जे घर जी इज़त पायमाल थियण न आहियूं ॾींदा। जेकॾहिं मां तुंहिंजे घर में हूंदुसि त हे घोड़नि समेत अंदरि अची वेंदा, तुंहिंजी घर जी हुरमत न रहंदी। मां मुस्लिम बिन अकील खे चवां अॼु मुरीदाणियुनि जे घरनि जे हुरमत जो एॾो ख़्यालु अथई, ज़रा करबला में शाम ग़रीबा में अच ॾिस, को हरामी कंहिं खीमे मां चादर लुटियूं थो अचे, को कंहिं खीमे मां लुटियूं थो अचे। कुर्बान वञा हबीब तो तां बि जे वक़्तु तो इहो चयो त मुंहिंजी ज़िंदगी में केर बि ज़ैनब जे खीमे नथो वञी सघे, लेकिन मुस्लिम बिन अकील अॼु ज़ैनब जी चादर ॿाहिरि लुटे अची चवनि था शिमिर मां ही खणी आयो आहियां चादर ज़ैनब खे सयानमुल लज़ीन ज़लमू मातमे हुसैन या हुसैन।